अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू इन्ना मिन अज़वाजिकुम व औलादिकुम अदुव्वन लकुम फ़हज़रूहुम वइन तअफ़ू व तस्फ़हू व तग़फ़िरू फ़इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फ़ित्नह वल्लाहु इंदहु अज्रुन अज़ीम। फत्तक़ुल्लाह मस्ततअतुम वस्मअू व अतीअू व अन्फ़िक़ू खैरन लिअन्फ़ुसिकुम वमन यूक़ शुह्ह नफ्सिही फ़उलाइक हुमुल मुफ़्लिहून। इन तुक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसनन युज़ाइफ़हु लकुम व यग़फ़िर लकुम वल्लाहु शकूरुन हलीम। आलिमुल ग़ैबि वश्शहादतिल अज़ीज़ुल हकीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी। इन आयतुन जो शान नुज़ूल हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा चयो आहे त ही आयतूं हज़रत औफ बिन मालिक अशजई रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हक़ में नाज़िल थियूं आहिनि, जंहिं पंहिंजे औलाद जी शिकायत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में अर्ज़ु कई। छो त हज़रत औफ बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु मालदार ऐं घणी औलाद वारो हो। जॾहिं बि जिहाद जे वञण लाइ इरादो करे पियो त ज़ाल ऐं संदसि औलाद रोअण लॻंदा हा, चवंदा हा त तूं असांखे कंहिंजे हवाले ॾेई वञे थो, जंहिंजे करे संदसि दिलि भरिजी ईंदी हुई ऐं लाचार थी रहिजी वेंदो हो, यानी जिहाद खां। आख़िर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां शिकायत कयई त मूंखे आल औलाद जे तरफ़ां मूंखे ही खसारो पहुचे थो ऐं हुन जी मर्ज़ी हुई त मां बि उन्हनि खे को नुक़सान पहुचायां। अल्लाह तबारक व तआला ही आयतूं नाज़िल फरमायूं। या अय्युहल्लज़ीना आमनू इन्न मिन अज़वाजिकुम व औलादिकुम अदुव्वन लकुम फ़हज़रूहुम। के अवां जूं ज़ालूं ऐं अवां जी औलाद अवां जी दुश्मन आहे, तंहिं करे उन्हनि खां ड्रिजो। बाज़ वरी के मर्द बि ज़ालुनि जा दुश्मन आहिनि, के मर्द पंहिंजे ज़ाल ऐं औलाद जे मुहबत में फासी उन्हनि खे हराम जी कमाई आणे खाराइण लाइ मजबूर कनि थियूं। बाज़ पंहिंजनि माइटनि खां माइटी छिनी था छॾनि, मतिलब त उन मुहबत करे पंहिंजी आक़िबत पछाड़ी ख़राब करे था छॾनि। के घर वारियूं ससु सहुरे खे अहिड़ो तंग थियूं कनि जो उहे पंहिंजे पुट खे साफ़ चवनि था त तूं अहिड़ी बदमिज़ाज ज़ाल खे तलाक ॾेई छॾ, पर हू पंहिंजे वालिदैन जी नाफ़रमानीअ जी का बि परवाह नथो करे मगर ज़ाल खे नथो छॾे। तंहिं करे उहा ज़ाल दुश्मन थी।
पांजे मुड़स जी नाफरमान औलाद भी अहिड़ी तरह शाल खुदावंद करीम औलाद ऐं घरवारी जी अहिड़े दुश्मनी खां समूरन मुसलमाननि खे बचाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेका औरत 5 वक्त नमाज पढ़े थी, रमज़ान शरीफ जा रोज़ा रखे थी, मुड़स जे माल ऐं घर जी हिफ़ाज़त करे थी, पंहिंजे जान जी हिफ़ाज़त करे थी, इहा जॾहिं मरंदी त इहा जन्नत ॼाणी आहे। घरवारीअ जे लाइ मुड़स जी फरमाबरदारी, मुड़स खे ख़ुशि रखणु, इहो नेक साले औरत जो कमु आहे। हदीस पाक में अचे थो, भली घरवारीअ जी सिफ़त जॾहिं बि मुड़स हुनखे ॾिसे त मुड़स खे ख़ुशि करे, जॾहिं बि मुड़स कंहिं कम जो हुकुम करे त हुनजी फर्मा बरदारी करे। अहिड़ीअ तरह घरवारनि जा बि हक़ आहिनि मुड़सनि जे मथां। पहिरियों त हुनखे पंहिंजे घर जे चौदीवारीअ में पर्दे में खाइण जी शइ, पीअण जी शइ, पाइण जी शइ, रहाश या मुड़स जे मथां हक़ आहे। ईअं त मर्द पाण सॼो ॾींहुं वेठो हुजे वांदो घरवारी कमाए पूरियो करे, घर खां ॿाहिरि बेपर्दे थी औरत जो कमाइणु हराम आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, बस घर वारियूं ऐं औलाद मर्द जे लाइ दुश्मन आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, वइन ताफ़ू व तस्फ़हू व तग़फिरू, ऐं जेकॾहिं माफ़ करियो ऐं टारो करियो, बख़्शे छॾियो, त बेशक अल्लाह पाक बख़्शणहार महिरबान आहे। उन्हनि खे सज़ा ॾियणु ऐं उन्हनि सां अदावत रखणु चङनि अख़लाक़नि मां नाहे, छाकाणि त उन्हनि जी उहा दुश्मनी ॼाणी वाणी नाहे, बल्कि जहालत सबबा आहे। तंहिं करे तव्हांखे घुर्जे त उन जी जहालत खां बचंदा रहो, उन जे ख़ताउनि खे अफ़ो करियो, माफ़ कयो। इन जे करे इल्मु फ़र्ज़ु आहे। जंहिं मर्द ऐं औरत खे इल्मु हूंदो, ॼाण हूंदी, त उहे हिक ॿिए जा हक़ अदायगी सही नमूने सां कंदा। जेकर इल्मु न हूंदो त औरत जे मथां बि ज़ुल्म थींदो, नाइंसाफ़ी थींदी। त इल्मु फ़र्ज़ु आहे। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, तलबतुल इल्म फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिमी व मुस्लिमा, इल्म खे हासिल करणु, तलब करणु मुसलमान मर्द ऐं औरत जे मथां फ़र्ज़ु आहे। ॿी हदीस पाक में फरमायाऊं त पींघे खां वठी करे मरण ताईं, यानी क़बर ताईं इंसान खे इल्मु हासिल करणो आहे। जंहिं पंहिंजे ख़रीद कयल बानीअ खे चङी तरह तालीम ॾिनी, यानी दीन जो इल्मु सेखारियो ऐं अदब बि सेखारियो, अमल करण जो तरीक़ो बि ॾिनो, आज़ाद बि कयाई, त उन जे लाइ 2 अजर आहिनि। हिकु आज़ाद करण जो, ॿियो इल्मु ऐं अदब सेखारण जो। शैतान ॿिनि तरहनि सां विसविसो विझे थो। शैतान ॿिनि तरहनि सां रहज़नी करे थो। अवल ही त कंहिंजे दिलि में विसविसो विझे थो, ॿियो ही जो कंहिं ॿिए जे दिलि में आमादगी विझे थो,
वो वरी उन ॿिए शख़्स खे शैतानी मुराद ते आमादा करे थो। जहिड़ो हिकु माण्हूअ खे जिहाद खां रोकणु घुरियाई थिए, जॾहिं उन न मञियुसि त शैतान वरी उनजे औलाद ऐं घरवारी ऐं दोस्त जे दिलि में उहो विस विधो जिन उन शख़्स खे रोकियो। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां मनक़ूल आहे त जंहिं माल जमो कयो ऐं औरत सां शादी कई ऐं उनखे औलाद थी, उहो दुनिया में ग़ुलाम बणिजी वियो। तंहिंजे करे रब साईं फरमायो फहज़रूहुम, उन्हनि घर वारनि खां ऐं औलाद जे अहिड़े दुश्मनीअ खां बचियल रहो, डिॼंदा रहो। मथां उनजे हिमाकत ऐं मकर में न फासो ऐं उनजे ज़रर खां पनाह घुरो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि दुआ सेखारणु फरमाई, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन फितनतिन निसा। ॿियनि फितननि सां गॾोगॾु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरतुनि जे फितने खां बि पनाह वरिती आहे। हदीस पाक में अचे थो, औरतूं शैतान जा ॼार आहिनि, पर जेकॾहिं औरत सुधरी पवे, नेकोकार बणिजी वञे, त हिकु रिवायत में अचे थो 1000 मर्दनि खां वधीक हिकु औरत नेक सालिह भली आहे। पर जेकॾहिं हिकिड़ी औरत ख़राब थिए, अलाह साईं पनाह में रखे। अल्लाह तबारक व तआला होशियार करणु फरमायो ईमानदारनि खे त पंहिंजे ॿचनि ॿारनि खे सही तालीम ॾियो, उन्हनि जा हक़ अदा कयो, उन्हनि खे हक़ सेखारियो, उनखे ड्रेजारींदा बि रहो, पाण बि ख़ौफ़ में रहो। औरतुनि जो मकर तमामु चढ़ियल आहे। ज़ुलेखा जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम ते कूड़ी तोहमत हईं, जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम ॿाहिरि निकितो, अल्लाह पाक खां मदद घुरियईं, रब मदद कई, गुनाह खे छॾियईं, गुनाह जो इरादो बि न कयईं। दरवाज़नि खे खोलींदो आयो, उहे दरवाज़ा कुल्फ़ खुलंदा विया। जॾहिं आख़िरी दरवाज़े ते आयो त ज़ुलेखा कढ, हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम अगम, त हेॾां अज़ीज़ मिस्र जेको ज़ुलेखा जो मुड़ुसु हो, उहो बि दरवाज़े ते। औरत उते ई पंहिंजो मकर ज़ाहिर कयो। हे बादशाह सलामत जेको घोर तुंहिंजे में ख़यानत करे त उनजी सज़ा कहिड़ी आहे? जॾहिं शाहिदी थी त अज़ीज़ मिस्र चवणु लॻो, यूसुफ आरिज़ अन हाज़ा वस्तग़फ़िरी लिज़ंबिक इन्नक कुंत मिनल ख़ातिईन इन कैदकुन अज़ीम। इन आयत खां अॻ में आहे, अज़ीज़ मिस्र घर वारीअ खे चवणु लॻो, तव्हां औरतुनि जो मकर जेको आहे त तमामु वॾो आहे। पोइ यूसुफ खां मुंहुं मेड़ करे चई त हाणे तूं माफ़ी वठि, पंहिंजे कयल ख़ता जे मथां तूं ख़तादार आहीं। अॻिते अल्लाह पाक फरमायो, वइन ताक़ू, उन्हनि खे सज़ा बिल्कुलु न ॾियो, सज़ा में को फ़ाइदो न आहे। ज़ालनि ऐं ॿारनि जी उहा नादानी आहे, बल्कि नफ़ो हिन में आहे त तव्हां उन्हनि खां परहेज़ करियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, औरत खबी पासीरे मां पैदा थियल आहे, जे हुनखे सिधे करण जी कोशिशि कंदव त उहा भॼी पवंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आख़िरी ख़ुतबे में जेको हज जे मौक़े ते अता करणु फरमायो, समूरनि मुस्लमाननि खे पंहिंजे घर वारनि जी लाइ वसियत करणु फरमायाऊं त औरतुनि जी तव्हांखे भारत आहे, उनखे मार कुट न ॾियो,
जेकॾहिं का हुन में तव्हांखे जेका हुन जी ॻाल्हि नथी वणे, जेका हुन जी भली आहे, त हुन जे तरफ़ ॾिसो। छो त थियल ई ॾिंगीअ पासीरीअ मां पैदा थियल आहे। हाणे मुड़ुसु चवे सफ़ा सिधी हुजे, ईअं नथो थी सघे। अल्लाह ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तालीम अता करणु फरमाई त घणो दरगुज़र मां कमु वठो। ईअं न त ॼाॾो मोटो हण माईअ खे सुंढो थोरे घणे ते। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं ॿोड़ में या मानीअ में का अहिड़ी शइ वधीक पइजी वञे, तव्हांजी दिलि घुरे थी त खाओ, न त ऐब न कढो। त ॿोड़ कहिड़ो चाढ़ियो थी, लूणु मिर्च वग़ैरह ते थोरे घणे ते किरोध न कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 1500 साल अॻ में उम्मत खे तालीम अता करणु फरमाई। वाइन ताफ़ू, उन्हनि खे सज़ा बिल्कुलु न ॾियो, अहिड़ी सज़ा न ॾियो जो हॾु भॼी पवे। वताफ़ू, ऐं मलामत करण जो मुक़ाबिलो न करियो, छाकाणि जो ज़बान सां चङी मिठी चवण सां दिलनि में मिलाल पैदा थींदो आहे, बुग़्ज़ पैदा थींदो आहे, ऐं शैतान खे बि फ़साद विझण जो मौक़ो मिले थो। वॾो शैतान नंढनि शैताननि खां कारगुज़ारी पुछंदो आहे त ख़बर ॾियो तव्हां कहिड़ो कहिड़ो कमु अॼु करे आया आहियो। पोइ ॿिनि शैताननि खे भाकुर पाए चुमी ॾींदो आहे त तव्हां भलो कमु करे आहियो। हिकु जेको तालिब इल्मु पढ़णु वञे पियो, उनखे शैतान विसविसो विझी करे पोइ ते मोटाए त छा पढ़ी कंदे, मुला थींदे, पिन जा टुकर खाईंदे, छॾ पढ़ण खे, ॿिया ॿाहिरि तुंहिंजा कहिड़ा पढ़िया, मिट माइट पढ़िया, त तूं हाणे पढ़ी छा कंदे। विसविसा विझी विझी करे उनखे खारींदो। पोइ जॾहिं हाणे हुन सफ़ा इरादो ख़तमु कयो पढ़ण जो, पोइ शैतान हुन वटि वेंदो आहे, कारगुज़ारी ॿुधंदो आहे त वॾो शैतान हुनखे उथी करे भाकुर पाए चुमी वठंदो आहे त तूं भलो कमु करे आहीं, जो हिकिड़ो सुधरी पवे हा त इहो अलाए केतिरनि खे सुधारे हा। ॿियो शैतान जेको ज़ाल मुड़ुस में झेड़ो विझंदो आहे, हलंदे हलंदे झेड़े खे हलाईंदे हलाईंदे तव्हां त हुननि में तलाक वाक़ियो कराए, या वरी अहिड़ियूं दिलियूं ज़ंगाले छॾे जो उनखे ॾिसण ई मुड़ुसु गवारा न करे, न माई उनखे ॾिसण गवारा करे। त अहिड़े नंढे शैतान खे बि वॾो शैतान उथी भाकुर पाए चुमी ॾींदो आहे त तूं अहिड़ी जुदाई कराए आहीं जो इहे पाण में मिलनि हा, इन्हनि मां हलाल औलाद पैदा थिए हा, इहो हिकिड़ो नसुल वधे हा, इन्हनि जी पाण में मुहबत वधे हा। हाणे समूरनि शयुनि खे तूं कटे आहीं, तूं भलो कमु करे आहीं। त ख़ुदा रा पंहिंजे मिटनि माइटनि खे ॻंढियो, रुसण में कुझु ई कोन्हे, कस खाइण में सभु कुझु आहे। चवंदा आहिनि कस हर शइ खे खाईंदी आहे, लोह खे बि खाई थी छॾे। जेको दुनिया में पाण खे हेठि कंदो, अलाह पाक उनखे बुलंद कंदो। बाक़ी ॿ ई धुरियूं चवनि था मां मथे मां मथे, पोइ समूरनि खां मथे अलाह आहे। जेको माण्हू कस खाई करे गुज़ारींदो, अलाह साईं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाइदो आहे त जेको माण्हू सदको कंदो उनजो माल खुटंदो कोन, जेको माण्हुनि खे माफ़ कंदो त उनजी इज़त वधंदी। ईअं न त उहो अञा बेइज़्ज़तो थिए, ईअं कॾहिं बि न थियो आहे।
माफ़ करण वारे जी अल्लाह पाक इज़त वधाइण फरमाईंदो आहे। हदीस पाक में अचे थो जेको कंहिंजी माज़रत क़बूल नथो करे को ॾोही आहे उन वटि अचे थो त अदा मूंखे माफ़ कर। शागिर्द आहे उस्ताद वटि अचे थो, पुट आहे पे अम्मा वटि अचे थो, पाड़े जो बिरादर आहे उन खां का कसी पकी थी वई पाड़े वारे वटि लंघे अचे थो त तूं मूंखे माफ़ कर। माफ़ करणु अल्लाह पाक जी सिफ़त आहे। पोइ जेको दुनिया में माफ़ करे थो अल्लाह उनखे क़यामत जे ॾींहुं माफ़ कंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माफ़ नथो करे उहो उन वांगुरु आहे जेको नाजाइज़ टैक्स कंहिं ते हणे ऐं नाजाइज़ टैक्स हणण वारो वठण वारो जहन्नमी आहे। त इंसानु ख़ता जो घर आहे। जेकॾहिं कंहिंखां का ख़ता थी वञे हू पेशेमान थिए थो त पोइ जेको इंसानु उनखे माफ़ करे थो अल्लाह बि उनखे माफ़ करे थो। त रब साईं क़ुर पाक जे अंदरि ठाह जे तरफ़ घणो ध्यानु छिकरायो। इन आयत जे अंदरि बि फरमाई वतस्फहू फहज़रू वइन ताफ़ू वतग़फिरू बख्शो भी। दुआ अल्लाह पाक असां समूरनि मुस्लमाननि खे इन्हनि सिफ़तुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। फरमाई इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, अवां जा माल ऐं अवां जी औलाद रुगो परख आहे, आज़माइश आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला वटि वॾो अजर आहे। तव्हां सां उहो माल ऐं औलाद इम्तिहान आहे। उन जी मोहबत में ख़ुदा खे विसारे थो छॾे। हज़रत मूसा अशरी रज़ी अल्लाह तआला अन्हु चयो त मां हिकु दफ़े ॾिठो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुतबो पढ़े थियो। एतिरे में हज़रत हसन साईं हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह तआला अन्हुमा मस्जिद शरीफ़ में आया। उन वक़्तु ॿिन्ही जे हज़रत हसन साईं हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बदन मुबारक ते ॻाढ़ी कमीस पयल हुई ऐं कमीस वॾी हुई। पोइ उन जी कमीस उन्हनि में विछड़े पई, घुमनि पिया त लिचकनि पिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो वाइज़ बंदि करे मेंबर तां हेठि लही करे ॿिन्ही शहज़ादनि खे खणी करे पंहिंजे भरिसां विहारणु फरमायो। पोइ ही आयत पढ़णु फरमायाऊं इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना। त माल ऐं औलाद इहा आज़माइश आहे, इम्तिहान आहे। हिते औलाद खां अॻ में अमवाल जो लफ़्ज़ आहे। हुन जो मतिलबु उहो आहे जो माण्हू औलाद खां वधीक माल में फितनो आहे। माण्हूअ जे लाइ औलाद खां वधीक माल में फितनो आहे। गुज़िरियल सूरत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमाए ईमान वारो न त हलाक कनि तव्हांखे माल तव्हांजा न की औलाद तव्हांजी रब जे यादगीरे खां। इंसान माल जे मोहबत में अची करे ज़िक्र बि छॾींदो आहे, निमाज़ बि छॾींदो आहे ऐं इहो सॼो माल वरी कमाइणो पवंदो आहे औलाद जे करे, अहल अयाल जे करे। पर के त अहिड़ा बि आहिनि जंहिंखे औलाद बि कोन्हे
तॾहिं बि दुनिया सां मोहबत अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ हुनजो ध्यानु ई कोन। त औलाद ऐं माल इहो हिते ई हूंदो, इंसान ख़ाली हथ खणी करे अॻिते हलंदो। बाक़ी जंहिं मोमिन हिन माल खे अलाह जे राह में ख़र्च कयो, हक़ करे कमाए, हलाल करे कमाए, हलाल करे खाधई, पोइ हिन जो इहो कमाइण बि अजुर आहे। अल्लाह पाक हिन माल खे फज़ुल कोठियो, महिरबानी कोठियो, त इहा मुंहिंजी महिरबानी अथव। इहो सदके जारीअ में पोइ शामिल थी वियो। औलाद बि जेकॾहिं नेक वक़्त थी पवे थी त इहा बि इंसान जे लाइ सदको जारी आहे। निमाज़ पढ़नि था, क़ुर पाक जो दौर कनि था, नेकीअ जा कम कनि था, त अबे अमा खे हुनजो सवाबु मिलंदो रहे थो। क़ुर पाक जे तारीख़ मां मुताले मां इहा शइ मिले थी त औलाद जॾहिं रब खां घुरिजे त सालिह घुरिजे, फर्मा बरदार घुरिजे। रब हबली मिन सालिहीन, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी, रब मूंखे फर्मा बरदार औलाद अता करणु फरमा। जॾहिं इहा फर्मा बरदार औलाद हूंदी पोइ अबे अमा जे लाइ सुकून जो सबबु। पर जेकॾहिं औलाद बि हुजे सुधरियल नाहे त पोइ अलाह साईं जी पनाह। फत्तकुल्लाह मस्तताअतुम, अल्लाह पाक फरमाए थो पोइ डिॼो जेतिरी ताक़त रखो था अलाह खां ओतिरो डिॼो। वस्माउ, ॿुधो, वातीउ, ऐं फर्मा बरदारी कयो। वानफिकू खैरन लिअनफुसिकुम, ऐं ख़र्च कयो भलो आहे तव्हांजे नफ़्सनि जे लाइ। वमन यूक़ शुह नफ्सिही फउलाइका हुमुल मुफ़्लिहून, जेकी पंहिंजे नफ़्स जे हिर्स खां बचाया विया से ई छुटण वारा। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं अव्हां खे कंहिं कम जो हुकुम करियां त वस्आर उहो कमु करियो, ऐं जंहिं कंहिं ॻाल्हि खां रोकियां त उन खां परहेज़ कयो, रुकिजी वञो। सैयदना शेख अब्दुल क़ादिर जिलानी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे किताब जे अंदरि फरमायो आहे, नूर ईमान जे हुसूल जो उहो तरीक़ो न आहे जो अख़लाक बि ख़राब हुजनि, गुनाहनि में बि गिरफ़्तार हुजे, उन ई हूंदे रातियूं जागे नफ़िल पढ़े, बल्कि तरीक़ो ही आहे त गुनाहनि खां बेज़ार थिए, पोइ फर्मा बरदारीअ वारी ज़िंदगी गुज़ारींदो त अल्लाह जे तरफ़ खां नूर उन जे दिलि में ॼमंदो, पोइ इहो सालिम थींदो। बाक़ी अख़लाक बि ख़राब हुजनि, ॾींहं जो गुनाह, राति जो बि वरी नफ़िली इबादत करे, हिन में नूर कॾहिं बि पैदा न थींदो। नूर तॾहिं पैदा थींदो जॾहिं इंसान पहिरियों गुनाहनि खे छॾींदो, अल्लाह हुन जे रसूल जी फर्मा बरदारीअ में ज़िंदगी गुज़ारींदो, पोइ अल्लाह पाक हुन जे दिलि खे बि सालिम रखंदो ऐं नूर बि पैदा कंदो। ख़ुदा जो हुकुम फर्मा बरदारी जे कननि सां ॿुधो ऐं दिलि सां इताअत करियो। वनफिकू, ख़ुदा जे हुकुम मूजिबि ख़र्च कयो, अजाइनि कमनि में ख़र्च न कयो। अजाइनि कमनि में ख़र्च करण वारो शैतान जो भाउ आहे। खैरन लिअनफुसिकुम, पंहिंजे लाइ बहितरीअ जो सवाबु करियो, जिन कमनि खां तव्हांजी जान अज़ाब खां बचे, आख़िरत जा दर्जा हासिल करियो। वमन यूक़ शुह नफ्सिही फउलाइका हुमुल मुफ़्लिहून, जेको नफ़्स जे बुख़ल खां बचायो वियो, अहिड़ी सिफ़त वारा छुटकारो हासिल करण वारा आहिनि। शुह बातिनी बीमारी तमामु सख़्तु आहे, जंहिंमां बुख़ल ज़ाहिर थिए थो। जंहिं शख़्स ख़ुदा जो फ़र्ज़ में माल ख़र्च कयो सो शुह जे बीमारी खां बची वियो, फलाह हासिल कयईं, कामयाबी हासिल कयईं।
इन तुक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसनन युज़ाइफ़ु लकुम व यग़फ़िर लकुम अल्लाहु शकुरुन हलीम। जेकॾहिं तव्हां अल्लाह खे चङो कर्ज़ ॾींदव त अल्लाह अव्हां खे ॿीणो मोटाए ॾींदो ऐं अव्हां खे बख़्शींदो ऐं अल्लाह क़दरदान बुर्दबार आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इन्न मिन अज़वाजिकुम व औलादिकुम अदुव्वन लकुम फहज़रूहुम। ए ईमान वारो बेशक अवां जूं के ज़ालूं ऐं के अवां जी औलाद दुश्मन आहे, तंहिं करे उन्हनि खां डिॼो। वइन ताफ़ू व तस्फ़हू व तग़फ़िरू, ऐं जेकॾहिं माफ़ करियो ऐं टारो करियो ऐं बख़्शो, वइन्नल्लाह गफ़ूरुर रहीम, त बेशक अल्लाह बख़्शणहार मेहरबान आहे। इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, अवां जो माल ऐं अवां जी औलाद रुगो परख आहे। वल्लाहु इंदहु अजरुन अज़ीम, अल्लाह वटि वॾो अजर आहे। फत्तक़ुल्लाह मस्ततअतुम वस्मऊ वअतीउ वअन्फ़िक़ू ख़ैरन लिअन्फ़ुसिकुम, तंहिं करे जेतिरो थी सघे ओतिरो अल्लाह खां डिॼो ऐं अल्लाह जो हुकुम ॿुधो ऐं चयो मञो ऐं ख़र्चो, तव्हांजी जिंद लाइ चङो आहे। वमन यूक़ शुह नफ्सिही फउलाइका हुमुल मुफ़्लिहून, जेको पंहिंजे नफ्स जे हिर्स खां बचाया विया त उहे छुटण वारा आहिनि। इन तुक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसनन युज़ाइफ़ु लकुम व यग़फ़िर लकुम वल्लाहु शकूरुन हलीम। जेकॾहिं अल्लाह खे चङीअ तरह कर्ज़ ॾींदो त अल्लाह तव्हांखे ॿीणो वराए ॾींदो ऐं अव्हां खे बख़्शींदो ऐं अल्लाह क़दरदान मेहरबान आहे। आलिमुल ग़ैबि वश्शहादतिल अज़ीज़ुल हकीम, ॻुझ ऐं ज़ाहिर जो ॼाणंदड़ आहे, ग़ालिब हिकमत वारो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला फरमायो त मां पंहिंजे बाने खां कर्ज़ घुरियो पर हुन इनकार कयो, ऐं नादानीअ खां ज़माने जे गर्दश खे ख़राब थो चवे, जॾहिं त ज़माने खे गर्दश ॾियण वारो मां आहियां त हुन ॼणो मूं ख़ुदा खे चयो, तंहिं करे ज़माने खे पुछड़ो न चओ, मां ई ज़मानो आहियां। अल्लाह शकूरुन हलीम, अल्लाह क़दरदान ऐं बुर्दबार आहे। कंहिं अल्लाह वारे चयो आहे, जो माण्हू मिड़ई मुल्क जा था अक्सर ईअं चवनि त ज़माने ज़ेब मटायो आहे किना ॾींहं अॻियनि, पर ज़माने न ज़ेब मटायो आहे सुञाण सम्झनि। उछले दगा दिल मां कढनि न कूड़ कल्बनि, आदतूं विञाए इंसानियत जूं गॾहनि जीअं घुमनि। पाण न सुधारनि पंहिंजो ॿियनि ते ॾोह ॾियनि, कंबनि न भव कहार जे नाहक गिला कनि। ॾुधी ॾिए खीर थी, धरती अमानत न गिहे उटलो फ़ाइदो ॾिए तन। शम्स कमर शुआ सां रातियूं ॾींहं थियनि, रही सुञाणप सभु को परवां। ख़बरदारी कनि ख़्याल सां मंझि हराम ऐं हलाल, पोइ अलाए कीअं था ईअं कंहिं माण्हूअ उहे मिसकीन चवे। त ज़माने खे घटि वधि ॻाल्हाइणो न आहे। सिज जीअं इब्तिदा खां वठी करे उभिरे थो, चंड जीअं शुआ करे थो, ईअं कंदो अचे थो। जेके खीर ॾियनि थियूं मादियूं त उहे पंहिंजे मुद ते ॾियनि थियूं। ज़मीन में जेका शइ उछलिजे थी उहा अमानत तौर ते अञा वधाए करे ॾिए थी। इंसान तूं पाण खे सुधार,
हलण वारो किरदार अपनाइण वारो इंसान आहे। इंसान सुधरी हले ख़राब थी हले ज़मानो त उहो हलंदो अचे थो। ॾहनि वेरनि विच में आयो इंसान, पहिरियों वेरी पंहिंजो आहे नफ़्स निज, पहिरियों वेरी पंहिंजो आहे नफ़्स नजस नादान, ॿियो वेरी उन सां शामिल आहे शैतान, टियों वेरी वेतर आहे सोबत ज़ाल ज़ियान, चोथों वेरी था चवनि बीटो बेफ़रमान पुट ना फरमान, चौथों वेरी था चवनि बेटो बेफ़रमान, पंजों वेरी पेट आहे जो नित नित घुरे नान, छहों वेरी उञ आहे पाण परेशान, सतों वेरी आहे शहवत जंहिं कया हज़ारे हैरान, अठों वेरी आकड़ आहे तकबर तूलान, नाओं वेरी निंड आहे गफ़लत गुज़रान, ॾहों वेरी आहे डमर झल वॾो झूलान, उन्हनि ॾहनि वेरनि विच मां जेको खटे जंग जुआन, त ही सिर करियां कुर्बान तंहिं सूर्य उतां साहो चवे। दुआ अल्लाह पाक तव्हां असांखे हिन ॾहनि वेरनि खां बचाए हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते अल्लाह तबारक व तआला जा अहकाम रब साईं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।